अस्सलाम वालेकुम। वासलाम दादा। सलीम रज़ा जलबानी साहब पिया ॻाल्हायो? जी जी दादा, सलीम रज़ा जलबानी पियो ॻाल्हायां। जी दादा, असां मां मुज़फ़र अली जोखे पियो ॻाल्हायां, कराची प्रेस क्लब जी कैंप तां। जी जी दादा। असां SPD 01 2024 सिंध पुलिस जा वेटिंग उम्मीदवार आहियूं दादा। असां जी दादा। दादा असां मुसलसल 8 महीननि खां सिरापा एहतिजाज आहियूं, पर कोई बि बाला ऑफिसर असांजा दर्द ॿुधण लाइ तयारु न आहे। ऐं असां सिंध पुलिस में अप्लाई कयो हुयो IBA जे थ्रू। असां मेरिट ते पंहिंजो फिज़िकल बि पास कयो हुयो, रिटर्न बि पास कयो हुयो, ऐं हुन खां अलावा इंटरव्यू बि पास कयो हुयो, ऐं CRO जेको क्रिमिनल रिकॉर्ड हूंदो आहे उहो बि असांजो क्लियर आहे। उन खां पोइ असांजो जेका सो DVC डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन कमेटी बि कई वई, उहा बि असांजी क्लियर आहे। उन खां पोइ बि 8 महीननि खां सिंध हुकूमत असांजे जेका सो दर्द ॿुधण लाइ तयारु न आहे। जॾहिं त सिंध हुकूमत पाण वाज़े ऐलान कया आहिनि त असां वटि जेके आहिनि सो 50,000 सीटूं ख़ाली आहिनि। CM साहब जो पंहिंजो बयानु कयल आहे असां वटि। उन खां पोइ घर वज़ीर जासिर अंजाट साहब बि इहो ऐलान कयो त असां वटि 50,000 सीटूं ख़ाली आहिनि। ऐं उन खां अलावा उन इहो बि चयो त एक्साइज़ डिपार्टमेंट में बि असां वटि सीटूं ख़ाली आहिनि, RRF में बि सीटूं ख़ाली आहिनि, ट्रैफिक पुलिस में बि सीटूं ख़ाली आहिनि। ऐं उन खां पोइ जेके असां 8 खां 10,000 कैंडिडेट्स आहियूं, इहे मुसलसल 8 महीननि खां असां दरपदर आहियूं। हर जॻह ते असां एहतिजाज कयो, हर प्रेस क्लब ते एहतिजाज कयो। हे जेको कराची में असांजो एहतिजाज आहे, हिन एहतिजाज खे असांखे ही 3 चक्कर असांजी एहतिजाज कैंप लॻल आहे। ऐं हिनखे बि अॼु 43 ॾींहं मुकमल थी विया, कोई बि ऑफिसर असां सां मिलण न आयो आहे। पर जेकॾहिं असां हितां थोरे कैंप खां जेकॾहिं ॿाहिरि नारा हणी करे ॿाहिरि था वञूं त पुलिस असांखे खंबे थी वञे। असांजे पुलिस लाठी चार्ज बि करे, असांजी काफ़ी सारी फीमेल्स थिया, उन्हनि बुरका बि फाड़िया हुया। असां ॾाढा मायूस आहियूं, पर असांजी को बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिनमहिल तव्हां ॾिसो था एॾी थधि में असां जेका सो रोडनि ते सुता पिया आहियूं। ऐं मतिलबु चवणु ॾाढो ॾुख थो थिए ॿुधाइण में, एॾी असां तकलीफ़ खे फेस था कयूं। पर सिंध हुकूमत जो को बि ऑफिसर जेका असां मौजूदा हुकूमत जो को बि ऑफिसर असां सां मिलण न पियो अचे। न ई वरी असांखे कोई हिन जो फोकल पर्सन अचे पियो त तव्हां हलो कोई साहब सां ॻाल्हाइण हलो, बसि ईअं असां पिया आहियूं। असां बि ग़रीब घराणे सां तालुकात रखूं था, मेरिट ते असां पास कया, IBA STS जे थ्रू असां जेके आहिनि प्रोसेस पास कया। ऐं इन उमेद सां त असां बि सुभाणे पुलिस जी वर्दी पाईंदासीं, असां बि सुभाणे जेका सो क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कंदासीं। पर हुनजो उबतड़ थियो, अॼु असांखे 8 महीना मुकमल थी विया। कराची प्रेस क्लब ते दरपदर थियासीं, हर ऑफिसर जे दर ते वियासीं, जिथे वञी पिया असांखे धिका पिया ॾियनि, बाबा जेका साहब कोन्हे को, जॾहिं त साहब अंदरि मौजूदु बि आहे, पर कोई बि असां सां मिलण लाइ तयारु न आहे। हाणे असां डिप्रेशन में मरीज़ थी विया आहियूं। काफ़ी सारा कैंडिडेट्स जेके आहिनि SPD 01 जा जेके वेटिंग उम्मीदवार आहिनि, उहे काफ़ी सारा वीचारा अवरेज थी विया। हाणे हू जेकॾहिं अवरेज थी विया ऐं सिंध हुकूमत अगरि नयूं भर्ती कयूं त पोइ इहा सिधी सही असां नौजवान सां नाइंसाफ़ी आहे। उन खां पोइ हू नौजवान जेके अवरेज आहिनि उहे ॿीहर सिंध पुलिस जो ख़्वाबु कॾहिं कोन ॾिसी सघंदा। ऐं हू तमामु घणा मायूस आहिनि। काफ़ी सारा दोस्त पूरी सिंध जा, हिकिड़े हंधि जो अगरि मसइलो हुजे या खणी चइजे त हिकिड़े ज़िले जो मसइलो हुजे सम्झ में अचे थो, पर सॼी सिंध जा नौजवान 8 महीना थी विया आहिनि। 2024 जो प्रोसेस आहे। ऐं जॾहिं त घर वज़ीर जासिर अंजाट साहब चयो त हीअ जेको असां भर्तियूं कयूं पिया इहे निगरान हुकूमत जूं आहिनि। जॾहिं निगरान हुकूमत जूं भर्तियूं हुयूं, पोइ 2024 तव्हांजी पंहिंजी भर्तियूं किॾे वयूं, 2025 वारी भर्तियूं किॾे वयूं, हाणे 2026 स्टार्ट थियो आहे। पर हुनजे बावजूद बि तव्हां जेके आहिनि चंद कैंडिडेट्स आहिनि, उन्हनि खे तव्हां अपराध जारी न कया आहिनि। जॾहिं त तव्हां वाज़े बार बार ऐलान कया त 50,000 सीटूं असां वटि सिंध पुलिस में ख़ाली आहिनि, त पोइ उहे 50,000 सीटूं काॾे वयूं? अदा जॾहिं तव्हां हीअ तहरीक हलाई, मां बि ॾिसां पियो, वाच कयां पियो, ज़ुल्म जबर ॾाढ जेको तव्हांजे मथां थियो, जेके तहरीक में नौजवान नियाणियूं वग़ैरह शामिल हुया, उन्हनि जे मथां ज़ुल्म थियो, ॾाढो थियो, हर शइ असांजे बि आॾो हुई। हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछणु पियो चाहियां त जॾहिं तव्हां IBA में टेस्ट ॾिनी त हुनजी फीस बि अदा कई हूंदी? जी जी दादा, हुनजो चालान हुयो, उनजी जेका क्राइटेरिया हुई न चालान हुयो 1500 रुपया। 1500 रुपया फी शख्स, ठीकु आहे, माना फी कैंडिडेट। हाँ, फी उम्मीदवार। हा, फी उम्मीदवार। हाणे साईं उन खां बाद तक़रीबन घणा हुया उम्मीदवार अंदाज़न? अंदाज़न त मां सम्झां थो त 1 लख जे लॻभॻि हुया, लख सवा लख हुया जेके उम्मीदवार जिन अप्लाई कयो हुयो। हाणे लख अप्लाई कयो हुयो, चालान बि ज़रूरु सभिनी लख जा ई हूंदा। 1500 रुपए जो चालान अमाउंट लॻाए केतिरो थींदो? करोड़नि में? करोड़नि में, बेशक करोड़नि में थींदो। ठीकु मुजब आहे। हाणे जॾहिं तव्हां हुननि खे पैसा बि अदा कया, उहा जेका क्राइटेरिया आहे उहा बि तव्हां मुकमल करे चुका आहियो, जेको हिन जो प्रोसेस हुयो उहो बि तव्हां मुकमल करे चुका आहियो, काफ़ी सारनि खे ऑर्डर मिली बि चुका। जॾहिं तव्हां पास कयो त पोइ आख़िर छो जवाबु ॾियण लाइ तयारु न आहिनि?
अदा असल में ॾिसो न सिंध हुकूमत जॾहिं सीटूं अनाउंस कयूं त 11,100 सीटूं उन्हनि अनाउंस कयूं त उन में 11,100 जेके कैंडिडेट्स उहे पास थी विया उन्हनि खे उन्हनि ऑफर ऑर्डर जारी कया उन में बि असांजा 4 ज़िला अञा ताईं असांजा जेके आहिनि दरपदर आहिनि उनजा जेके फाइनलिस्ट जा नौजवान जंहिंमें दादू ज़िलो आहे ऐं उनखां टंडो ओलायर आहे उनखां पोइ उमरकोट ऐं थरपारकर इहे 4 ज़िला अञा ताईं 8 महीननि खां उन्हनि जा बि उमेदवार आहिनि जेके मिड़ी कूड़ा जेके आहिनि से केस हलनि था कोर्टनि में ऐं मां सम्झां थो त उहे जेके आहिनि से नौजवाननि सां नाइंसाफ़ी थिए थी उहे बि फाइनलिस्ट वारा वेठा आहिनि उन खां पोइ हिन ख़ाली असां चालान भरियोसीं पर असां पंहिंजनि घर छॾे करे ईअं सम्झो असांजा जेके टेस्ट सेंटर आहिनि उहे असांजे ज़िलनि में कोन रेंजनि में हुया यानी की 4 ज़िला असां लताड़े करे अधु राति जो असां घरनि खां ॿाहिरि थी करे असां टेस्टूं पास कयूंसीं ऐं हुनजी जेका फिज़िकल जी जेका टाइमिंग रखी वई उहा सुबुह जो 5 बजे हाणे सुबुह जो 5 बजे केरु पिया चवंदो तव्हां पाण ॿुधायो था पर दादा जेके तव्हां ॻाल्हि कई त असां घर खे पुठी ॾेई करे सरापा एहतजाज बणियल आहियूं 8 महीननि खां 43 ॾियारा थी विया आहिनि तव्हांखे कराची प्रेस क्लब में पुरमन हिकिड़ी तहरीक हलाईंदे एहतजाज कंदे पोइ ही जेके पंहिंजा फाइनेंशियली रिसोर्सिस वग़ैरह थींदा आहिनि तव्हां सभु हिकिड़ा बेरोज़गार नौजवान आहियो इहो कीअं थो थिए अदा उहे काफ़ी सारा नौजवान जेके आहिनि से उहे 100-200 रुपया करे उहे छो जो न असां कराची प्रेस क्लब खे आख़िरी पंहिंजी अदालत सम्झी करे हिते वेठा आहियूं पोइ दोस्त के 200 के 400 जंहिंखां जेको थी थो सघे आहिनि सभु मज़ूर वीचारा पर हुननि चयो त बाबा हाणे असांजी आख़िरी नौकिरी आहे छो जो अवारे जी बि थी वेंदासीं हुन खां पोइ बि जेका असांखे थी सघे ॿीहर अहिड़ियूं टेस्टूं पास कयूं अलाए न कयूं पोइ उतो जेके आहिनि से पंहिंजे हाल अहवाल जेके आहिनि से उहे ऐं मदद कंदा पोइ हुननि खे जेका सॼो असां हिते जेका सो ख़र्चु कयूं पिया जसलो अदा लखाफ़री ना तव्हांखे जो पंहिंजे नौजवाननि जे लाइ एतिरी तव्हां महिनत कई आहे स्ट्रगल कई आहे 8 महीननि जी नो डाउट तव्हां पाण बि उमेदवार आहियो पर छा था सम्झो नतीजो कहिड़ो निकिरंदो नौजवाननि जो असां हिन वक़्तु ताईं 8 महीने खां त असां यकीन कयो मायूस आहियूं हिन वक़्तु ताईं भला ॿियो त असां ओपन कचहरी में बि घरू वज़ीर साहब में मिलियासीं ॿिया जेके आहिनि हुननि जा चूंडियल नुमाइंदा उन्हनि सां बि मिलियासीं उन्हनि बि ईअं सम्झो त हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियो त असां बहितर अञा जेका सो मायूस आहियूं हाणे असांखे कुझु सम्झ में कोन थो अचे या त असां ग़लति क़दम खणी वेही रहंदासीं छो जो असांजे घर जा जेके हालात आहिनि असांखे ॾिठा कोन था वञनि असां तमामु घणा परेशान आहियूं जेतिरो असां तव्हांखे ॿुधायूं यकीन तव्हांजे अखियुनि मां ॻोड़ा वेहींदा असां एतिरा परेशान आहियूं पर हाणे असां छा कयूं कहिड़े दर ते तव्हां ॾियूं हक़ीक़त आहे अंदाज़ो लॻाए सघूं था त हिकिड़ो नौजवान बेरोज़गार हुजे पोयों घर जूं ज़िम्मेवारियूं हुजनिसि उहो कराचीअ में 43 ॾियारनि खां रोडनि ते अहिड़ी थधि में अंदाज़ो लॻाए त जेके असांजा कामोरा बोतार कंबलनि में सुम्हिया पिया हूंदा उन्हनि खे बि थधि लॻंदी हूंदी रोडनि ते असांजा नौजवान तड़पनि था हेॾनि 8 महीननि खां पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे छा कजे नाल असांजो माली आहे न मुंहिंजे चमन जो छा थींदो वारो लकाव आहे रब पाक उन्हनि खे हिदायत ॾींदो कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो छाकाणि त मां चाहियां थो इहे तव्हांजी ऑडियो रिकॉर्डिंग सुजाग न्यूज़ ते वायरल कयां असां मां बसि इहो ई चवंदुसि सिंध जे मौजूदा हुकुमरान खे हथ ॿधी बल्कि पहिरें पई माण्हुनि खे इहो चवंदुसि त असां नौजवान जे बारे में सोचियो असां मुसलसल रोडनि ते सुधा पिया आहियूं यकीन कयो गाॾियुनि जो आवाज़ु लाइटूं मिटी धूड़ ऐं असां फोर्स में अचण था जीअं असांजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे पंहिंजो CM सिंध साईं मुराद अली शाह साहिब खे हुन खां पोइ वज़ीर दाख़िला ज़ियाल हसन अंजार साहिब खे हुन खां पोइ असांजो जेको नओं आयल IG आहे जावेद आल मोडो साहिब जंहिंमें असांजी लखे उमेदूं आहिनि असां सिर्फ़ु हुननि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं सिंध जे नौजवाननि ते नज़र रखो मां नथो सम्झां त हिन मसइले खां वधीक सिंध में ॿियो को मसइलो हुजे हीअ हज़ारे नौजवाननि जो न ख़ाली रोज़गार जो मसइलो आहे पर हज़ारे खानदाननि जो जेका सो जियापे जो मसइलो आहे असां सिर्फ़ु एतिरो चवंदासीं सिंध जे मौजूदा हुकुमराननि खे ख़ुदा थियण खां बचायो हिते असां 43 ॾींहं थिया दरपदर थियूं उहा असांखे ख़बर आहे जेको असां तकलीफ़ुनि खे हिते भाऊ तमामु घणी तकलीफ़ खे असां फेस पिया कयूं सिंध हुकूमत जेका सो असांखे ईअं नज़रअंदाज़ न करे असां बि सिंध जा ॼाणा आहियूं सिंध जा नौजवान आहियूं असांजी बि हिकिड़ी ख़्वाहिश आहे असांजो बि हिकिड़ो ख्वाबु आहे सिंध जे जेका मौजूदा हुकूमत आहे उनखे मां हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त बसि जेके तव्हां वटि 50,000 सीटूं आहिनि उहे ज़ाहिर करे सिंध जे नौजवान खे रोज़गार ॾियो त जीअं हू बि क़ौमी मुल्क जी ख़िदमत करे सघनि इंशाअल्लाह त बहितर कंदो ऐं नौजवान जेके 8 महीननि खां तव्हांजे तहरीक में तव्हां सां कुलो कुले सां मिलाए वेठा आहिनि हिन महिल बि उहे त राह तव्हांजी था त कनि छो त जेका बि स्ट्रगल आहे उहा तव्हांजी आहे तव्हां हुनखे पंहिंजो ईअं सम्झो रहनुमाई ॾियोनि था उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव बसि मां सिर्फ़ु नौजवान खे इहो चवंदुसि हिकु त चवणु न खपे छो जो हू पाण जेके पंहिंजा हालात ॿुधाइनि पिया त यकीनन उन्हनि खे चवणु बि न खपे पर मां एतिरो वरी बि चवंदुसि त बाबा हीअ अकल आहे निकिरो हीअ जेका पंहिंजी असांजी जेका आख़िरी जेका अदालत सम्झी करे कराची प्रेस क्लब खे असां आख़िरी अदालत सम्झी करे असां हिते वेठा आहियूं जेतिरो थी सघेव असांजो साथ ॾियो अचो त मिली करे कंहिं ऑफिसरनि जे दरनि ते वञी करे हुननि खे हथ ॿधूं त असांखे जेका असांजो हक़ आहे उहो ॾिनो वञे
वॾी महिरबानी आहे अल्लाह पाक चङाई कंदो तव्हां भाइरनि सां असां त दुआ ई ॾेई सघूं था बाक़ी इनशाला वॾी तव्हांजी महिरबानी। रिकॉर्डिंग वायरल करे थो छॾियां।